अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार ऐं आहियां मोहम्मद पहवर। शामिल करियूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद भरसां ॻोठ केसर खान सेतु में अणॼातल जवाबदार गोहराम सेती जे कमंद खे ॿाहिरि ॾेई फरार थी विया आहिनि, जंहिं सबबि 5 एकड़नि ते बिछल कमंद जो फसल सड़ी रख थी वियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाह विसाए बाह ते ज़ाब्तो आंदो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो जी ख़बर मूजिब राब्तो करण ते ॻोठ केसर खान सेतु जे रहवासी गोहराम सेतु चयो त नामालूम माण्हू कमंद जी फसल खे ॿाहिरि ॾेई फरार थी विया आहिनि, जंहिं सबबि 5 एकड़ कमंद सड़ी रख थी वियो आहे। हुन चयो त फायर ब्रिगेड अमले खे बाह विसाइण जो इतला ॾिनो पर न आया, जंहिं सबबि असांजो फसल सड़ी रख थी वियो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।